पुछियोमांसि त आख़िर मोहबत आहे छा ऐं छो थिए थी। चयाईं, मोहबत लफ़्ज़ जी माना ऐं मफ़हूम खे अॼु ताईं कंहिं अकाबर बि अहिड़ो बयानु न कयो आहे जो उन अॻियां फुल स्टॉप आणे छॾिजे। ऐं थिए उन कारण थी त काइनात जे जुड़ण महिल मोहबत बि जुड़ी हुई। अॼु जॾहिं काइनात जो वजूद तोखे नज़र अचे थो तॾहिं तोखे मोहबत बि नज़र अचे थी, छो त मोहबत ऐं काइनात हिक सिके जा ॿ पासा आहिनि। मोहबत काइनात सां ई सलाहियल आहे। काइनात जी हर शइ मां मोहबत जो जलवो ऐं झलक झझी मिलंदी, छो त काइनात जी कुल ई शयुनि में मोहबत आहे। काइनात त पाण ई हसीन आहे, उन जी त हर शइ बि हसीन आहे। ऐं हसीन शइ जे हुस्न में अहिड़ो त कमाल जमाल हूंदो आहे जो उनखे पसण सां दिलि उन तरफ़ माइल थी वेंदी आहे ऐं मोहबत जनम वठंदी आहे। पर के अहिड़ियूं हसीन शयूं हूंदियूं आहिनि जेके दिलि खे लुभाईंदड़ ऐं मुतवजा कंदड़ बि हूंदियूं आहिनि, जंहिं करे पोइ काइनात जी कंहिं ख़ूबसूरत तख़लीक़ सां बि बेबहा ऐं बेअंत मोहबत थी वञे थी। पुछियोमांसि, भला माण्हू मोहबत छो कंदा आहिनि? टहक ॾींदे चयाईं, उहो बि को सवाल आहे जो जंहिंजो जवाबु ॾिजे। चयोमांसि, हर सवाल पंहिंजी जाइ ते हिकु सवाल हूंदो आहे जेको जवाब जी तलब रखंदो आहे। चयाईं, बिल्कुलु तो सही चयो। जीअं जो हिकु सवाल जवाब जी तलब रखंदो आहे, ठीकु अहिड़ी तरह जॾहिं काइनात में मौजूदु ॿ दिलियूं पाण में हिक ॿिए लाइ धड़कंदियूं आहिनि, हिक ॿिए खां सवाइ रही न सघंदियूं आहिनि, उहे हिक ॿिए जी तलब रखंदियूं आहिनि, तॾहिं उहे मोहबत करणु लॻंदियूं आहिनि। पुछियोमांसि त माण्हू मोहबत खे सुकून ऐं राहत सम्झंदा आहिनि, पर मां जॾहिं त उनखे वक़्त जो ज़ियान, परेशानियुनि, सूरनि, तकलीफ़ुनि ऐं अज़ियतुनि जो नालो ॾेई उनखे फज़ूल ऐं बेकार सम्झंदो आहियां। छा ख़्यालु आहे? चयाईं, मोहबत खे जेके दर्दनि ऐं सूरनि जो नालो ॾेई उनखे फज़ूल सम्झंदा आहिनि, असुल में उन्हनि खे मोहबत जी ख़बर नाहे हूंदी, या त खेनि मोहबत करणु नाहे ईंदी। मोहबत जो लफ़्ज़ राहत ऐं सुकून जे लफ़्ज़नि सां रक़्स कंदड़ हुजे थो। केरु थो चवे त मोहबतुनि में परेशानियूं ऐं सूर हूंदा आहिनि? मोहबत जी मौजूदगी में ई त अहिड़े क़िस्म जो ख़्यालु ई न रहंदो आहे। चयोमांसि, उहो वरी कीअं? हालांकि मोहबत करण खां अॻु माण्हू जी ज़िंदगी में हिकु नज़्मो ज़ब्त हुजे थो, पर उन खां पोइ उन में बेतरतीबी अची वञे थी। चयाईं, जेका तरतीब मोहबत खां पोइ अचे थी उहा उन खां अॻु किथे हुजे थी, छो त मोहबत जॾहिं बि जनम वठंदी आहे तॾहिं हर शइ जो अहसासु थियणु लॻंदो आहे, हर शइ जी अहमियत ऐं इफ़ादियत जी ख़बर पइजी वेंदी आहे। चयोमांसि, बिल्कुलु सही। जॾहिं मोहबत खां पोइ हिकु अहसासु पैदा थींदो आहे तॾहिं उहो अहसासु पाइदार छो न हुजे थो? उहो अहसासु थोरे वक़्त लाइ छो हुजे थो? उहो मुस्तक़िल छो नथो हुजे? पुछाईं त कीअं? चयोमांसि, उन ई मोहबत खां पोइ पैदा थियल उहो अहसासु जेको पहिरियां हिक ॿिए खे हिक ॿिए जे जज़्बनि ऐं अहसासनि खे सम्झण लाइ वाझाईंदो आहे, जेको इन्फ़रादियत खां हटी इज्तिमाइयत तरफ़ राग़िब करण जो अहसासु ॾियारींदो आहे, जेको हिक ॿिए जे ख़्यालनि ऐं सोचनि खे सम्झण ऐं हिक ॿिए सां हर वक़्त में साथ खे सलामत रखण जो पैगाम ॾींदो हुजे थो, उहो थोरनि ॾींहंनि खां पोइ ख़तमु थी वेंदो आहे। पोइ माण्हू उन सां ई धोखो ऐं दौलाप कंदो आहे, जंहिंसां हू अॻिले जे हथ ते हथु रखी मोहबत ऐं प्यार खे निभाइण जो वचन करे थो। बेवफ़ाई जो चुटो उहो मोहबत वारो ई अहसासु ॾियारे थो न, जंहिंजी तूं ॻाल्हि करें पई। बहरहाल सचाईअ जहिड़ो उजरो अहसासु अॼु किथे बि कोन्हे, केर बि कोन थो करे। चयाईं, ख़ुददारीअ ऐं ख़ुदगर्ज़ी वारो अंसर बि सभु कंहिं में नाहे हूंदो, जीअं त 5 आङुरियूं बराबरि नाहिनि हूंदियूं। चयोमांसि, इहे ॻाल्हियूं हाणे फ़क़ति किताबनि जूं ॻाल्हियूं आहिनि। अहिड़ो अंसर सभु कंहिं में समाइजी वियो आहे, छो त अॼुकल्ह सचाई ऐं वफ़ादारीअ जो वॾो फुक़दान थी वियो आहे। चयाईं, न इहा ॻाल्हि ग़लति आहे। अॼु बि मोहबत जा कई लाज़वाल दास्तान उन ॻाल्हियुनि जा दलील आहिनि। उन जो मिसाल ससी पुनू, उमर मारवी, नूरी जाम तमाची, लैला मजनू ऐं ॿियनि जो काफ़ी आहे त उन्हनि जी मोहबत में केॾो न ख़ुलूस, पाकीज़गी, सचाई ऐं सिक हुई ऐं केतिरो न वफ़ादारी वारो जज़्बो समायल हो।
ईअं अॼु हर कंहिं जी दिलि में बि सिक ऐं शिक आहे। चयोमांसि उन्हनि जी लाज़वाल ऐं अनमोल मोहबत जो मिसाल अॼोकी मोहबत सां ॾियणु का दानिशमंदी नाहे बल्कि ग़लति आहे। असां ॿिन्ही जे विच में गुफ़्तगू जारी थी हुई जो संदसि क्लास फेलो फज़ीला चयुसि, हाजरा फारिया आदिल खे छॾे हाणे हमीद सां मोहबत करणु लॻी आहे। हिन उहो ॿुधी मूं ॾांहुं निहारियो, ॼण मुंहिंजे सभिनी सही ख़्यालनि जा दुरुस्त जवाब खेसि मिली विया हुजनि।